अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार और यहाँ मारवी थे यूं सबका पेरी शाम का नासी हेडलाइंस। वधाड़ो पवंदो, हारिन जा मुआशी कतल बर्दाश्त न कबो। नालायक हुकूमत असांजे मुल्क जी तरंगीअ जी हॾी भञे छॾी। बलदियाती कानून खे कानून चवण वारनि जो मुंहुं कारो थी वेंदो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क में हिकिड़े पुठियां ॿियो बहरान पैदा थिए पियो वञे। इमरान खान पाणी जी ग़रमत से पाणी मिर्च कई। हारिन खे सभिनी फसलनि जा सही अघ न पिया मिलनि। भाउ लाइ हारी कतारुनि में बीठल आहिनि। सिलेक्टेड निसाब ख़त्म करे हारिन कोवियतनि जो राज कायम थिए थींदो। ॿी सूरत में तब्दीली जे नाले ते तबाही थींदी रहंदी। तबाही बेरोज़गारी गुर्बत तारीख़ी सतह ते पहुची वई आहे। पीपल्स पार्टी ग़रीबनि हारिन मज़लूमनि सां गॾु आहे। डिविजनल हेडक्वार्टर में भाजी कोर्ट खिलाफ पीपल्स पार्टी पारा किसान मार्च। ट्रैक्टर टालन ते चढ़ी रैलियों। हैदराबाद में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो वॾे वज़ीर मादली शाह जे अॻुवाणी में ट्रैक्टर टाली रैली कढी वई। सखर में सैयद कायम अली शाह खुर्शीद शाह जे अॻुवाणी में रैली कढी वई। नवाब शाह में सियाल सलन शाह जे अॻुवाणी में किसान मार्च। मलीर में सिले सदर सलमान मुराद ऐं सूबाई वज़ीर साजिद जोखियो जे अॻुवाणी में मलीर खां मज़ार कायद ताईं रैली। शरीफ माण्हुनि पारां मुल्क में भाजी कोर्ट खिलाफ सख्त नारेबाज़ी। पाकिस्तान जी अदलिया में नई तारीख़ सरजी वई। जस्टिस आयशा मलिक सुप्रीम कोर्ट जी पहिरीं औरत जज तौर कसम खणी वरितो। चीफ जस्टिस गुलजार अहमद जस्टिस आयशा मलिक खे कसम खणायो। जस्टिस आयशा मलिक सुप्रीम कोर्ट जी पहिरीं औरत जस्टिस बणिजी वई। कसम खणण वारी तकरीब में जजिस अटॉर्नी जनरल ऐं सीनियर वकीलनि शिरकत कई। चीफ जस्टिस गुलजार अहमद खान चयो आहे त जस्टिस आयशा मलिक पंहिंजी क़ाबिलियत ते जज बणी आहे। हू कंहिं बि शइ जो क्रेडिट न खणंदा। सिलेक्टेड हुकूमत पारां तालीम जी बजट घटि करण अफ़सोसनाक आहे। तालीम जे ॾियारे ते पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ईंदड़ आम चूंडनि में कामयाबी खां पोइ पीपी तालीम जे बजट में इज़ाफ़ो कंदी। 5 खां 16 सालनि जी उमिरि जा लॻभॻि 2.5 करोड़ ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। तालीम बिना असांजे नौजवाननि जा ख़्वाब पूरा नथा थी सघनि। तालीम पीपल्स पार्टी जी हमेशह पहिरीं तरजीह रही आहे। तालीम खे हथी ॾियण लाइ पीपल्स पार्टी सभ खां वधीक तालीमी इदारा ऐं कॉलेजिस ठाहिया। इमरान खान के सहारो ॾेई आंदो वियो। इदारनि ऐं आवाम खे धमकियूं ॾिनियूं वञनि। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम रगसेब चयो चवणु आहे त इमरान खान जे इंतकाम मां पोज़ीशन गुज़री चुकी आहे। इमरान खान ॼाणे वरितो त हू पाण चोर आहे। मुल्क जो वज़ीर आज़म पार्लियामेंट खे धमकियूं ॾिए थो। इमरान खान खे घर वञण जी ख़बर पइजी चुकी आहे। सिंध हुकूमत गुर्बत में घटाई वारे वज़ीर आज़म जी दावा खे कूड़ो करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राव चयो आहे त हारिन खे यूरिया भाड़ न पियो मिले ऐं इन वरी नालायक हुकूमत खेनि को रिलीफ ॾिनो। आबादगारनि जी आमदनी में वाध न पर उहे कर्ज़नि में बुॾी चुका आहिनि। आवाम ते महांगाई बेरोज़गारी जा बम किराए विया आहिनि। इमरान खान जी आवाम सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल घटि ऐं लवाड़ वधीक हूंदी आहे। वज़ीर आज़म जे वञण जो वक़्तु वेझो अची चुको आहे। क़ौम संदसि ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी वई आहे।
कराची की अदालत कस्टा टावर की गैर कानूनी अदावत वारे केस में बिल्डर अब्दुल कादिर एडिशनल डायरेक्टर NVGO विलायत खान की गिरफ्तारी का अगवारी जमानत में वाद करे दिया है। सेशन के सोबर जवाबदारन की गिरफ्तारी का अगवारी जमानत में 26 जनवरी ताईं वाद करे दी। अदालत जो चवण है तो ईंदड़ बुधनीअ ते जवाबदारन की जमानत की तौसीक़ वारी दरख्वास्त ते फैसलो ॿुधायो वेंदो। IKT बंदर वेझो हिजामा विकिणी प्रोजेक्ट लॉन्च करण सबबि गुम थियल 9 माइग्रेंट मां वधीक हिकु माइग्रेंट जो लाशत 8 माइग्रेंट जो अञा पतो न पियो। माइग्रेंट ऐं नेवी जो रेस्क्यू ऑपरेशन जारी। गुम थियल माइग्रेंट जे घरनि में कोहरा मतल।